इहो त हिकिड़ो जॉब आहे दिलि खे को माण्हू छा कंदो मां छा करे सघंदुमि ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हीअ मामले हिन तरफ़ वञो पिया त तमामु हिकिड़ो हसास मामिलो काफ़ी अरसे खां पोइ तव्हां इहो क़दम खयों आहे ऐं ॻाल्हियूं जॾहिं निकिरंदियूं आहिनि त पोइ काफ़ी ॻाल्हियूं निकिरी बि वेंदियूं आहिनि ऐं सुवाल जॾहिं निकिरंदो आहे त जवाब बि ॾियणो पवंदो आहे मोहम्मद बख़्श ख़ान जे तरफ़ां इहे ॻाल्हियूं असां मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ बि उन सां कया आहिनि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं आहिनि सियासी तौरु तव्हां हमेशह उनखे नज़रअंदाज़ कंदा रहियो अली मोहम्मद ख़ान खे बि उहिदो हुयो तव्हांखे बि उहिदो हुयो राजा ख़ान खे बि उहिदो हुयो माना कॾहिं बि ग़ुलाम अहमद ख़ान जी फैमिली खे तव्हां अॻिते अचणु न ॾिनो इहा हुनजी हिकिड़ी मयार रही आहे तव्हां सम्झो था त वाक़ई तव्हां रियलाइज़ कयो था त माज़ी में इन क़िस्म जो को तजुर्बो थियो आहे तव्हां हुनखे पुठिते रखियो हमेशह ग़ुलाम अहमद ख़ान जे ज़माने खां पोइ तव्हांखे यादि आहे त पोयों ज़मानो चाचा जो या बाबा जो सरदार ग़ुलाम अहमद ख़ान जे अली ख़ान तमामु क्राइसिस वारो दौरु हुयो आख़िर में अची मां बीठुसि जेको असां हुननि सां गॾु हुआसीं मोहम्मद ख़ान तमामु नंढो पर तारीख़ इन जी ॻाल्हि जी गवाह आहे इलाइक़ो गवाह आहे त असांजे अचण खां पोइ ई मां एतिरी महिनत कई जे मरण जो एतिरो वॾो उरूज आयो मोहम्मद ख़ान जीअं इन एज हुनजी पूरी थी त उहो चूंड अची बीठो ख़ालिद अहमद ख़ान सां वञी मां मुक़ाबिलो कयो सरदार ग़ुलाम अहमद ख़ान सां लुंड साहब बीठा अली नवाज़ ख़ान सां त कोन बीठा पर हुनखे असांजी सीट ॾिनीसीं MP जी अली नवाज़ ख़ान मुंहिंजो भाउ मिनिस्टर हुयो जॾहिं काइम अली शाह वारी कैबिनेट चेंज थी त आसिफ़ ज़रदारी मुराद अली शाह साहब और नासिर शाह सभई गवाह आहिनि त आसिफ़ ज़रदारी साहिबु चयो त मिनिस्ट्री अली गो ख़ान जी जंहिंखे वणे ॾे मां पंहिंजे भाउ खे रिक्वेस्ट करे उन ते कुझु अली नवाज़ ख़ान नाराज़ बि थियो हूंदो या तारीख़ पे ॻाल्हि आहे सभिनि माण्हुनि खे ख़बर आहे मां मोहम्मद ख़ान खे मिनिस्टर करायो अॼु मोहम्मद ख़ान मिसाल पहिरियों दफ़ो MP हुनजी एज पूरी थी थियो पोइ मिनिस्टर बि उन ज़माने में थियो हालांकि सभिनि खां महरनि में वधीक स्ट्रगल सियासी तरीक़े सां मुंहिंजी आहे वॾनि खां वठी मां पाण हिते वज़ीर न थियो आहियां पंहिंजे दोस्तनि खे ॿिनि टिनि शयुनि खे मां मौक़ो ॾींदो रहियो सभिनि खे उन्हनि खे सभिनि खे ऐं मां इन शइ जी कॾहिं इहा ख़्वाहिश ई न रखी आहे बसि मुंहिंजी ख़्वाहिश इहा रही आहे हमेशह त इलाइक़े जा माण्हू क़ौम जा माण्हू मुंहिंजी इज़त कनि मुंहिंजी रिस्पेक्ट हुजे मूंखे कंहिं शइ जी एॾी ज़रूरत कॾहिं ख़्वाहिश रही न आहे मोहम्मद ख़ान फर्स्ट टाइम में MP थियो फर्स्ट टाइम मिनिस्टर थी वियो मूंखे त मसलो ई कोन हो मां त मिनिस्ट्री में मिसाल मूंखे त हर दौर में मिसाल कोटा हुई त नंढनि खे सभिनि दोस्तनि खे मां हमेशह जो तारीख़ ॾिसंदो त सभिनि खे फ़ाइदो ई थियो हूंदो मोहम्मद ख़ान खे असां खां कॾहिं बि असां इहो सोचे न पिया सघूं त जॾहिं गॾु हुयासीं त हुन माण्हू खे कॾहिं हुन ई पहिरियों दफ़ो जॾहिं हुनखे चांस मिलियो मुशर्रफ जे ज़माने में असां चीफ मिनिस्टर हुयासीं असांखे त वॾा वॾा चांस मिलिया जे असां चाहियूं हा त मोहम्मद ख़ान जो सियासी तरीक़े सां नालो निशानी न हुजे हा पर असां कॾहिं बि न सोच कई जॾहिं हुनजी एज पूरी थी पहिरियों हुन चूंड सीट कई हुन सां मिसाल मिनिस्ट्री उन टेन्यूअर में हुनखे मिली उन खां पोइ जेके बि शयूं थींदियूं आहियूं हमेशह असां उनखे उनजो पूरो ख़्यालु कंदा हुआसीं सभई भाउ सभई क़ौम सॼी तव्हां चओ था त हुनखे कॾहिं बि तव्हां पंहिंजे हयाती में नज़रअंदाज़ न कयो आहे कंहिं उहिदे ॾियण में कंहिं ज़मीनुनि जे मामले में कंहिं मिल्कियतुनि जे मामले में हालांकि ॻाल्हियूं त इहे बि आहिनि त मिल्कियतुनि ते कब्ज़ा ज़मीनुनि ते कब्ज़ा काफ़ी ॻाल्हियूं आहिनि त पोइ इन में तव्हां नथा सम्झो था न ख़ुदा न कंदो का बि अहिड़ी शइ न आहे ऐं जेको आहे सो इहे शयूं त सभु क़दुरु बि आहिनि इहा मोहम्मद ख़ान खे इन ॻाल्हियुनि जे करे इन कैरेक्टर जे करे ई मोहम्मद ख़ान संदी रिस्पेक्ट क़ौम में लूज़ करे चुको आहे अॼु इन पुलिस जी ज़रूरत इन अफ़रा तफ़री जी ज़रूरत मोहम्मद ख़ान खे तॾहिं आहे जॾहिं हू पंहिंजे पाण जी इस्लाह करे त हुन छा कयो आहे अली अनवर ख़ान उहो माण्हू जॾहिं ग़ुलाम ख़ान वटि जेको आहे MNA बि उहो हुयो फेडरल मिनिस्टर बि उहो हुयो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन बि उहो हुयो मिसाल कोऑर्डिनेशन जो चेयरमैन बि उहो हो गेम वार्डन बि ग़ुलाम ख़ान हो अली अनवर ख़ान वटि हिकु उहिदो बि न हो त बि उहो ख़ुशि हुयो त मुंहिंजो भाउ ख़ुशि हुजे इहो पंज उहिदा सरदार ग़ुलाम ख़ान वटि हुया पर हो भाई पी में संदी हुनजी रिस्पेक्ट जे हिसाब सां मिसाल सका भाउ हुया हर लिहाज़ सां हुनजो बराबरि जो हक़ आहे पाकिस्तान में 2 कानून आहिनि हिकु शरई ॿियो मुल्क पाकिस्तान जो कानून ॿिन्ही मुताबिक़ जेको आहे लेकिन कॾहिं बि हुननि क्लेम न कयो सरदार साहिब खे वॾो सम्झो हुनजी रिस्पेक्ट कई हिन खे बि असां प्यारो घुरियो ऐं संदे असांजे ज़माने में हिन खे अॼु मिसाल मोहम्मद ख़ान खे अली मोहम्मद ख़ान जे ज़माने में MNA वठणी हुई जॾहिं की असां चयो त बाबा तोखे अगरि खपे कंहिंजी फ़ौतगी ते कीअं को माण्हू ईअं करे सघे थो त हुनजे पुट खे असां चयो हिन भेरे कयो माण्हू सम्झंदा त बाबा हुनजे पुट खे इग्नोर कयूं त इहा हिन भेरे न वठो मथे दफ़े तव्हांखे खपे त तव्हां खणिजो का ॻाल्हि कान्हे इहा MNA सीट ऐं तव्हांखे ख़बर आहे त मोहम्मद ख़ान अची इन शइ में जंप कयो जॾहिं हुनखे चांस मिलियो हुन इहा कोशिशि कई लेकिन कंहिं बि माण्हू खे दिलि मां नथो कढी सघिजे असांजी जेकी कोशिशि आहे अॼु बि मां जेकी कोशिशि हुई आहे त माण्हुनि जे दिलनि में असांजे लाइ हिकिड़ी मोहबत हुजे उहा मुंहिंजी अॼु बि आहे अॼु मां हिकिड़ो सफ़ा ऑपोज़िशन में मुखालफ़त वेठो आहियां का गवर्नमेंट सपोर्ट न आहे लेकिन मुंहिंजी हिकिड़ी कॉल ते हर को माण्हू पाण छो थो अचणु चाहे ऐं हुनखे पूरी सिंध जी पुलिस छो थी गॾणी पए त माण्हू खे झलियो इहो फ़र्क़ु आहे कैरेक्टर जो इहो त मोहम्मद ख़ान खे हुजणु घुरिजे हा त हुन एतिरो हुनजो कैरेक्टर सरदार